दोस्तों प्रोग्राम ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार चवां थो। जीअं त हिन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। उहे मसइला समाजी थी सघनि था ऐं सियासी थी सघनि था। ऐं बिल्कुलु जेको अॼु जो मसइलो को कोन्हे, पर अॼु जेको मौज़ू आहे उहो आहे इमरान ख़ान जी टिकटॉक ते एंट्री। इमरान ख़ान जी टिकटॉक ते एंट्री खां पोइ सोशल मीडिया यानी टिकटॉक जी दुनिया में सफ़ा उथल पुथल जेको आहे उहा थी चुकी आहे। ऐं इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु शख़्स मूंसां गॾु मौजूदु आहे। उहो पाण साफ़ी आहिनि ऐं उर्दू मीडिया ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम पिणु कंदा आहिनि। जी बिल्कुलु, अब्दुल सत्तार बुरगड़ी साहब सां गॾु आहिनि। सत्तार कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ॾियो ख़बर ही इमरान ख़ान खे केॾां खणी आया? इमरान खे टिकटॉक ते यार पाण खणी आया आहियूं। हाणे मां थोरी खणी आहियां, मां थोरी चयो आहे तूं लही आहे टिकटॉक ते अचु। इमरान ख़ान छो आयो आहे टिकटॉक ते? इहो ई माना इहो ई ॼाणण लाइ तव्हांखे हितां घुरायो आहे हिते। त मां तव्हांखे पहिरियों सवाल इहो पुछां थो त इमरान ख़ान आख़िर टिकटॉक ते आयो छो? हिनखे कहिड़ी ज़रूरत पई टिकटॉक अचण जी? ऐं पंहिंजा सवाल पाण खणी आयो आहियां। बस सही वाह जी ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु यार, इमरान ख़ान टिकटॉक ते इन करे आयो छो जो हिन वक़्तु जेको थिए पियो करंट जेको सर्कमस्टांसिस आहिनि, जेको सिचुएशन आहे, जेको सिनारियो आहे, हिन वक़्तु इमरान ख़ान जी वॉइस बंदि आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया ते तव्हां ॾिसो, न्यूज़ पेपर ते इमरान ख़ान ते पाबंदी आहे। हिकिड़ी ख़बर हली, इमरान ख़ान सां जॾहिं मुलाक़ात थी ज़मान पार्क में, IMF जे डेलीगेशन मुलाक़ात कई, तॾहिं थियो ईअं इमरान ख़ान जो जेकी ख़बर हली न्यूज़ चैनल ते, जियो न्यूज़ ईअं ई हलाए छॾी नॉर्मल। ARY न्यूज़ छा कयो, ख़बर हलाई इमरान ख़ान खे ब्लर करे छॾियो। इमरान ख़ान खे ब्लर करण खां पोइ जेके उन खां पोइ जेके मीम ठहियूं ARY ते, हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो इमरान ख़ान हिकिड़े सहाफ़ी खे। उनमें थियो ईअं त इमरान ख़ान ॻाल्हि कई त यार 40 साल अॻे जॾहिं आउं क्रिकेटर हुअसि, 30 साल मुंहिंजी उमिरि हुई, तॾहिं आउं छा कंदो हुउसि, तॾहिं आलू बिरयानी शौक़ सां खाईंदो हुउसि। आलू वारी बिरयानी माण्हुनि उन न्यूज़ खे इमेजिन करे चयो त अगरि इहा न्यूज़ ARY ते हले हा त आलू ब्लर हुजे हा। त इन करे इमरान ख़ान हिकिड़ो सुठो फ़ैसिलो इहो कयो आहे त हिन दफ़ा जेको कैंपेन हूंदी, इलेक्शन कैंपेन, इंतिखाबी मुहिम, उहा हलंदी टिकटॉक जे ज़रिए। ऐं जेके बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहिनि, जी ट्विटर थी वियो, फेसबुक थी वियो। ट्विटर उहो आहे जेको हर को माण्हू इस्तेमालु नथो करे, इंस्टाग्राम हर माण्हू इस्तेमालु नथो करे। इहो जेको टिकटॉक आहे जंहिंजी एक्सेस हर माण्हू वटि आहे। तव्हां ॾिसो न, जेको वञे पियो तेरी झलक शर्फी, हाणे तव्हां छा इमेजिन कयो था इमरान ख़ान ईअं ईंदो तेरा बाप? मुंहिंजो माना अक्सर माना जेको चवण जो मतिलबु इहो, इमरान ख़ान छा टिकटॉक ते जीअं असां सिंधी छोकिरा हूंदा आहिनि, बाबा हे काटन जो वॻो पाए स्लो मोशन में हथ, माना ममताज़ मोहल्ले बैकग्राउंड में गानो, आंखों की पलकों पे तुझको बिठाए, ये चांदी वांगुर रोते तू ना में तो जवान जा पुरतू बनाई कपड़ा लाए को दुनिया के पी ना है। त आखिर इमरान ख़ान टिकटॉक ते कंदो छा कंदो? हिकिड़ो तव्हां इहो ॿुधायो आहे पंहिंजी जेकी इलेक्शन कैंपेन उहा टिकटॉक जे ज़रिए हलाईंदो। पर जेके टिकटॉक ते तव्हां ख़बर आहे जेकी ऑडियंस आहे, जेके हुन हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, जॾहिं इमरान ख़ान टिकटॉक ते आयो आहे न, हीअं जन्नत मिर्ज़ा उन्हनि जूं ॻाल्हियूं पियूं हलनि त जन्नत मिर्ज़ा खे केरु आई आहे? जन्नत मिर्ज़ा हिन वक़्तु टिकटॉक जी दुनिया जी पाकिस्तान में सभ खां वधीक फॉलोअर हासिल करण वारी यूज़र आहे। माना टिकटॉक दुनिया जी बेताज बादशाह आहे। बेताज बादशाह न, बेताज राणी आहे। अच्छा, इहो सुठो आहे। जन्नत मिर्ज़ा जेको हींअर टिकटॉक ते इमरान ख़ान जे हवाले सां इमरान ख़ान जे हवाले सां जेका न्यूज़ हले पई, त जन्नत मिर्ज़ा खे इहा सजेशन ॾिनी वञे पई त भाउ तव्हां कोलैब कयो इमरान ख़ान सां, न थींदो ईअं तव्हांजा फॉलोअर घटिजी वेंदा। इमरान ख़ान शुरूआती 6-7 ॾींहंनि में या 6 मिलियन फॉलोअर्स ते आहे। 6 मिलियन माना 6-7 ॾींहंनि में? जी, 6 में 7 माना घणा करोड़ थी विया? 6 मिलियन जी 60 लख थी विया। 60 लख थी विया। हाणे थींदो ईअं, जन्नत मिर्ज़ा जी जेका सभ खां वधीक वायरल तरीन वीडियो आहे, उनमें उनजा व्यूज़ आहिनि तक़रीबन 50 मिलियन जे अंदरि। इमरान ख़ान जे लाइ मूं हिकिड़ी रील कई, उनमें मूं इहो ॿुधायो त इमरान ख़ान जे जेके फॉलोअर आहिनि, हींअर छा जेका हिकिड़ी वायरल रील थी आहे, वायरल जेका टिकटॉक आहे, उन ते इमरान ख़ान जा हींअर तक़रीबन 56 मिलियन आहे। उन टाइम जंहिंमें मूं रील कई 56 मिलियन, मूं इहो चयो त मुमकिन आहे अगरि जे मुंहिंजी रील तव्हां देरि ताईं पहुचे त 60 मिलियन थी वञनि। सुबुह जो जॾहिं आउं उथियसि त उहो 141 मिलियन थी हलिया। हाणे तव्हां ॾिसो, इमरान ख़ान जी जे हिन वक़्त जी रील आहिनि, उहा टिकटॉक आहे वीडियो, उहा आहे 169 मिलियन इमरान ख़ान जी पहिरीं वीडियो। वॾा वांदा आहिनि टिकटॉक ते। ऐं हिकिड़ी जेका ॻाल्हि पई हली त इमरान ख़ान जी जेको हिकिड़ी रील आहे, जेको वीडियो आहे, थर्ड वीडियो टिकटॉक जी, उहा उन ते रिस्ट्रिक्शन लॻी वई आहे। कुझु माण्हुनि ईअं हुकूमत लॻाई आहे, पर इहा हुकूमत न हो, टिकटॉक जी कुझु कम्युनिटी गाइडलाइंस आहिनि। मुंहिंजो कुझु वीडियोज़ आहिनि जेके टिकटॉक ते मूं पोस्ट कयूं, उहे कम्युनिटी गाइडलाइंस जे करे रिस्ट्रिक्टेड थी वियूं। उनखां पोइ टिकटॉक उनखे रिमूव करे छॾियो। टिकटॉक जी जेका कम्युनिटी गाइडलाइंस आहे, उहा उन ते बेस करे थी।
इमरान ख़ान जेको हींअर आयो आहे टिकटॉक ते सभ खां वधीक जेको इमरान ख़ान जो आहे न, हाणे हिकिड़ो त एग्ज़िस्टिंग नंबर ऑफ फॉलोअर्स टिकटॉक ते उहो इमरान ख़ान खे फॉलो थो करे। सही आहे। जॾहिं फॉलोअर ख़तमु थी वियो, हाणे नवां टिकटॉक यूज़र बि इमरान ख़ान जे करे हिते आया आहिनि। अच्छा, इन टिकटॉक ते इमरान ख़ान जे अचण सां इमरान ख़ान खे ख़ुदि ज़ाती तौर ते कहिड़ो फ़ाइदो आहे? यार इमरान ख़ान ते ज़ाती तौर ते हाणे ॾिसो न, इमरान ख़ान जो हिकिड़ो पैगाम टेलीविज़न ते नथो हले, ख़बर नथी हले, इमरान ख़ान जी न्यूज़ जेका सुर्खी ठहे थी नथी हले। इमरान ख़ान जे टिकटॉक ते ईंदो त हर माण्हू ताईं उहो उनजो पैगाम पहुचंदो, हर माण्हू ताईं उनजी जेका ख़बर पहुचंदी, हर माण्हू ताईं इमरान ख़ान जी जेका पार्टी पॉलिसी आहे उहा उनजी ख़बर पहुचंदी। हींअर जेको सोशल मीडिया तर्जुमान है, मरकज़ी सोशल मीडिया तर्जुमान, कंहिंजो बि नालो कोन्हे इमरान ख़ान जी तहरीक इंसाफ़ जो। अच्छा, उनमें जेको बि न्यूज़ अचे थी त मरकज़ी सोशल मीडिया तर्जुमान पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हवाले सां अचे थी। हाणे डायरेक्ट इमरान ख़ान जो जेको मैसेज हूंदो टिकटॉक ते उहो पाण ॾेई सघे थो, जेको बि उनजो राउंड अप्स आहिनि, जेको उनमें पेशियूं आहिनि अदालतनि में, उनखां अलावा जेके फ़ैसिला आहिनि उहे सभु इमरान ख़ान ॿुधाए सघे थो। अच्छा, छा था सम्झो त इमरान ख़ान जी जेकी इलेक्शन कैंपेन जेकी टिकटॉक ते करणु चाहे थो उहा केतिरे हद ताईं ऐं केसि ताईं माना उहा कामयाबु थी यार सघे? कामयाब तो थी सके थी। उन सवाल वॾो जेको इहो आहे न त इमरान ख़ान छा उन क़ाबिल हूंदो, इमरान ख़ान खे छा उन क़ाबिल छॾींदा त उहो करे सघे थो। इलेक्शन में हूंदो त इमरान ख़ान आहे, अगरि जे इमरान ख़ान न हूंदो त पोइ ख़तमु। अच्छा सतार, यकीनन इमरान ख़ान जा टिकटॉक ते जेके फॉलोअर ऐं व्यूज़ इंतिहाई घणा आहिनि, वॾी तादाद में आहिनि, पर तव्हांखे शायदि ख़बर हूंदी त इहे फॉलोअर या इहे व्यूअर्स फेक बि थी सघनि था। मां तव्हांजे वीडियोज़ ते फेक जेको आहे इहे सर्विस मुहैया करे सघां थो, कोई दोस्तनि जे ज़रिए असां टेक्निकल दोस्त आहिनि, तव्हांखे अञा पैसा बि कोन ॾिना आहिनि। हा फिर करे ॾिए तव्हांखे संगत में, इहा ॻाल्हि कोन्हे, पर कीअं थी सघंदो त इहे लाज़मी इहे फॉलोअर या इहे जेके अच्छा सभिनी जे ज़हन में इहो सुवालु आहे, अगरि तव्हां इमेजिन कयो टिकटॉक जेको हींअर मुख़्तलिफ़ ख़बरूं हलनि पियूं त इमरान ख़ान खे टिकटॉक ते रहण लाइ हिकु ॾींहं जा 18 लाख रुपया ॾेई सघे थो, इहे मुख़्तलिफ़ ख़बरूं आहिनि जिनजी अञा तस्दीक टिकटॉक पारां कोन थी आहे। ॿी ॻाल्हि इहो, अगरि जे इमरान ख़ान जा व्यूज़ ऐं उनजा फॉलोअर्स फेक हुजनि हा त टिकटॉक उनखे वेरीफाई कोन करे आहे। इमरान ख़ान जो टिकटॉक ते वेरीफाइड अकाउंट आहे, जॾहिं वेरीफाइड अकाउंट आहे त तव्हांजी जेन्युइन ग्रोथ हूंदी आहे। उनखां अलावा जॾहिं इमरान ख़ान आहे, इमरान ख़ान हिकिड़ो ग्लोबल स्टार आहे। जॾहिं ग्लोबल स्टार टिकटॉक जी दुनिया में लहे थो, इमरान ख़ान 24 कलाकनि में सभ खां वधीक तेज़ी सां व्यू हासिलु कंदड़, फॉलोअर्स हासिलु कंदड़ दुनिया जो पहिरियों टिकटॉक यूज़र थी वियो आहे। उहा टिकटॉक ते धुई अची था वञनि नया फॉलोअर, मिसाल तव्हांजे माण्हू जा जेकर 1 मिलियन तव्हांजी हिकिड़ी वीडियो ते व्यूज़ आया जी, उहो अहिड़ी ख़ासि कोन्हे, छो ख़ासि ठीकु आहे। मां बि जेकर टिकटॉक ते अचां थो, मुंहिंजा त हाणे 2-3 मिलियन तव्हांखे केरु रोके केरु थो न आहे अचणो टिकटॉक जी, माना ख़बर आहे नतीजो छा ईंदो, नतीजो सुठो निकिरंदो, पर ठीकु आहे, पर तव्हां अचो कोन था। अच्छा हाणे ग़लति आहे, हल ठीकु आहे, इन ॻाल्हि खे छॾियो। हाणे मूंखे तव्हां ईअं ॿुधायो त जेको मिसाल तौरु हाणे इन भेट में ॿिया बि जेके आहिनि असांजा पॉलिटिशियन उहे अचनि पिया जी, उहे केतिरे हद ताईं कामयाबु थींदा? यार ॾिसो, इमरान ख़ान जो अगरि हुननि सां मुक़ाबिलो करिणो आहे न त इमरान ख़ान दुनिया जो सभ खां वधीक व्यूज़ हासिलु करण वारो ट्विटर स्पेस कयो। नवाज़ शरीफ़ या PMLN जी जेका ॻाल्हि हले पई, नवाज़ शरीफ़ जा हिकिड़ो मूं प्रोग्राम कयो जंहिंमें इमरान ख़ान जी यूट्यूब आमदनी ऐं नवाज़ शरीफ़ उनखां अलावा जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी, हैरत अंगेज़ तौर ते पीपल्स पार्टी जी सोशल ब्लेड में उहो ॿुधाइनि ई कोन था त पीपल्स पार्टी जी आमदनी केतिरी आहे यूट्यूब जे ज़रिए सां, उहो परेशान थी विया आहिनि। ऐं इमरान ख़ान जी मूं अगरि चेक कई हुते जाम आहे न, गणत में कोन्ह थी अचे, असांजी जाम आहे, तूं छॾे हिन ॻाल्हि खे, ऐं हुते थोरी आहे, गणत में कोन थी अचे। जेको PMLN जो आहे उनमें तक़रीबन उनजो को 47-48 हज़ार आहे उनजे मुक़ाबले में पर मंथ। इमरान ख़ान जी जेका सोशल ब्लेड ॿुधाए थो उहा आहे 3 करोड़ सिर्फ़ु यूट्यूब खां मंथली, ऐं उनजे व्यूज़ जे हिसाब सां, उनजे फॉलोअर्स जे हिसाब सां, उनजे सब्सक्राइबर्स जे हिसाब सां। ओके ठीकु आहे, बहुत हाणे उहो टिकटॉक ते अचण सां कोई थींदो कोन, टिकटॉक न आहे, यूट्यूब जी ॻाल्हि पियो कयां। अच्छा यूट्यूब, ऐं टिकटॉक ते प्रोग्राम टिकटॉक ते मज़ो तव्हां यूट्यूब छो त इमरान ख़ान जे सोशल अकाउंट जे बारे में तव्हां हा, पर जो अच्छा PMLN जो हिकिड़ो सोशल अकाउंट हले पियो टिकटॉक ते, उनजा आहिनि 65,000 फॉलोअर, ऐं इमरान ख़ान जेको पंहिंजे नाले सां ठाहिया आहिनि उन तक़रीबन 6 मिलियन थी विया आहिनि, ऐं जॾहिं हीअ वीडियो अगरि जे देरि सां पहुती थी सघे 7-8 मिलियन थी वञे वधी सघंदा। अच्छा जेके माण्हू इन शइ खे हाइप क्रिएट करण पिया था, इमरान ख़ान जा हेतिरा व्यूज़ आहिनि, हेतिरा फॉलोअर थी विया आहिनि, वाह कोन छॾींदो हुनखे सभिनि खे, त
त उन्हनि लाइ तव्हां छा चवणु चाहियो त उहे छो एतिरी हाइप क्रिएट करनि पिया? यार हर कंहिंजी पंहिंजा सियासी नज़रिया आहिनि, हर को पंहिंजे हिन मुल्क में हर कंहिंखे पंहिंजो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हुजणु खपे, जेको आहे कोन्हे। अनफॉर्चुनेटली कंहिंखे हासिल न आहे। जेकर ॿुधाए थो त उहो या त गुम थियो वञे, या हिन वक़्तु पाण ॾिसूं न लापता आहे, कानून लापता आहे, अच्छा। ख़बर कोन्हे किथे आहे। कमाल जी ॻाल्हि तव्हां कई आहे। यकीनन तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। तव्हां जेको आहे पंहिंजो टाइम में क़ीमती ऐं हिन शइ खे तव्हां बाक़ाइदे खोले सम्झायो, खोले हा उथल पुथल सिचुएशन में। दोस्तों प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं अॻिते कंहिं हिकु ॿिए मौज़ूअ सां गॾु ऐं थी सघे ॿिए गेस्ट सां गॾु या साॻो पुराणा सां जेके गेस्ट हूंदा आहिनि। वॾी महिरबानी, थैंक यू।